प्यार में अक्सर दोखो छोकरियूं छो ॾींदियूं आहिनि। हर कंहिं मर्द जे दिमाग़ में इहो ई सुवाल हूंदो आहे। सो अहिड़ो वाक़ियो हिकु पेश आयो सागर सां। शहर जे हिकु मसरूफ़ कॉफ़ी शॉप में सागर पंहिंजे दोस्त फराज़ सां वेठो हो। सागर जी अखियुनि में उदासी हुई, छो त हू जंहिं छोकिरीअ सां मोहबत कंदो हो तंहिं खेसि छॾे वञण जो फ़ैसिलो कयो हो। सागर चयो, फराज़, आख़िर छोकिरियूं मोहबत में दोखो छो ॾींदियूं आहिनि? छो हू पंहिंजा वाइदा विसारे छॾींदियूं आहिनि? फराज़, जेको हिकु समझदार नौजवान हो, तंहिं मुर्खी चयो, सागर, हर मामले जा ॿ रुख हूंदा आहिनि। जंहिंखे तूं दोखो चवीं थो, शायदि उन जे पुठियां का अहिड़ी वजूहात हुजे जेकी असां मर्द नाहियूं सम्झी सघंदा। छोकिरियुनि जे फ़ैसिलनि जो 3 अहम पॉइंट। हिकु ख़ानदानी मजबूरी जो दबाव। सिंधी समाज में अॼु बि अक्सर छोकिरियूं पंहिंजी मर्ज़ीअ सां फ़ैसिलो नथियूं करे सघनि। जॾहिं घर वारनि जी इज़त, वालिदैन जी पसंदि जो सवाल अचे थो त छोकिरी पंहिंजी मोहबत खे क़ुर्बान करे छॾे थी। उनखे मर्द दोखो सम्झे थो, पर उहा छोकिरीअ जी हिकु ख़ामोशी क़ुर्बानी हूंदी आहे। 2. मुस्तक़बिल जो तहफ़ुज़। छोकिरियूं फितरी तौर ते पंहिंजे मुस्तक़बिल बाबति वधीक फ़िक्रमंद हूंदियूं आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे लॻे थो त जंहिंसां हू मोहबत कनि थियूं उहो पंहिंजे पेरनि ते बीहण लाइ संजीद नाहे या उन वटि को मुस्तक़बिल जो प्लान नाहे, त हू पंहिंजी ज़िंदगीअ खे महफ़ूज़ करण लाइ पुठिते हटी वेंदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं छोकिरियूं ऐं छोकिरा बि सिर्फ़ु वक़्तु गुज़ारण या तवजो हासिल करण लाइ मोहबत जो नाटक कंदा आहिनि। जॾहिं उन्हनि जो दिलि भरिजी वेंदो आहे या को ॿियो बहितर ऑप्शन मिलंदो आहे त हू रस्तो मटाए छॾींदा आहिनि। हीउ असली हक़ीक़ी दोखो आहे। फराज़ सागर खे चयो, सागर, यादि रख, जेका सची हूंदी तुंहिंजे लाइ विढ़ंदी, पर जेका मजबूर हूंदी उहा रोई ख़ामोश थी वेंदी, पर जेका दोखो ॾियणु चाहींदी उहा बिना कंहिं अफ़सोस जे हली वेंदी। हर छोकिरीअ खे हिक ई तराज़ू में न तोरियो। सागर खे ॻाल्हि सम्झ में अची वई त ज़िंदगी रुॻो जज़्बात नाहे, पर हक़ीक़तनि ते हलंदी आहे। मोहबत में सभ खां अहम एतबार आहे, पर एतबार करण खां पहिरियां साम्हूं वारे जी हालतनि खे सम्झण बि ज़रूरी आहे। दोस्तो, अगरि कहाणी पसंदि अचे त असांजी हौसला अफ़ज़ाई लाइ वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा। वरी कंहिं ॿिए वीडियो में कंहिं ॿिए मौज़ू ते मिलंदासीं। तेसिताईं जे लाइ अल्लाह निगहबान।